सॼे सिंध जी दरियाखान मरी में भी सिंध टीवी के सॾ ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत के उनवान तहत जिसकम अगवान इमाम बख्श उमरानी की अगवानी में सदावा मोरी का सकाफ़ती रैली कढी सिंध अमण के भेटा पेश कई वई। सकाफ़ती रैली सदावा मोरी का निकती जेका मेन बाज़ार ऐं चांदनी चौक का थींदी फुल स्टॉप ते पहुती। नौजवानन पारां क़ौमी गीतन ते झुमरियूं हणी रक़्स करे ख़ुशी जो इज़हार पिण कयो वियो। सकाफ़ती रैली में नंढड़नि ॿारनि भी वॾे अंग में शिरकत कई। हाणे अॼु जो ॾींहुं बिल्कुलु सिंधी क़ौम जे लाइ को ईद खां ॾींहुं घटि न आहे ऐं हिन ॾिहाड़े में तव्हांखे कंहिं बि मज़हब या ज़ात पात जो फ़र्क़ु ॾिसण न ईंदो। सिंधु दरिया ते केनाल जेके धारिया आहिनि उहे असां हरगिज़ ठाहिण न ॾींदासीं। सिंध धरती जो ॾींहुं आहे, असां हिन खे ईद जे नमूने सां जेको आहे सो मल्हाईंदा आहियूं। जंहिं क़ौम खे पंहिंजी धरती न आहे, जंहिंखे पंहिंजो देश न आहे, जंहिंखे पंहिंजो वेश न आहे, जंहिंखे पंहिंजी ॿोली न आहे, जंहिंखे पंहिंजो कल्चर न आहे, उहा क़ौम न आहे। असां सिंध टीवी सॾे ने गॾु थिया आहियूं। मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशत। अॼु असांखे ईद खां वधीक ख़ुशी आहे। अॼु असां लाइ जहिड़ो को ईद जो ॾींहुं आहे। कैमरामैन अली आबाद सिंधी सां गॾु वरियल सिंधी सिंध टीवी न्यूज़ दरियाखान मरी।